हाणे पी भॻो थी पियो आहे जेकर न्याणे खे पढ़ाईंदुसि पघार मुड़ुसु खणंदो भाइर पंहिंजे भेनरुनि जी शादी नथा करनि छो त हुनखे पघार थी मिले शादी कराईंदो पघार ॿिए पासे वेंदी इन जे करे भेनरुनि खे विहारे वेठा आहिनि हिकिड़ी सैयद ज़ादी मूंखे मैसेज कई वॾो ख़तरनाक चई तव्हां मौली बसि वाइज़ करे पैसा वठी हलिया था वञो हक़ नथा चओ चई असांजे सैयदनि वञी शादियूं कयूं किन निर्मल मां किन शेखनि मां किन पठाणनि मां किन कश्मीर मां असांजे मट सां कंहिंखे भाइनी कोन था चवंदा बसि क़ुर सां तव्हांखे पढ़ाए छॾियो आहे रक्षनि वारनि सां भॼी वई पढ़ियल लिखियल छोकिरियूं रक्षनि वारनि सां भॼी जज जी धीउ रक्षे वारे सां भॼी दरिया कोर्ट में निकाह कयो सो ने छोकिरी पंहिंजे पीउ खे चयो त मूंखे बि बुख लॻी निकाह जी तूं पियो चई त वकील हुजे को जज हुजे त हुनखे न्याणी ॾियां बसि बुख में मूंखे रक्षे वारो हथ 30-35 साल 40 साल न्याणियुनि जी उमिरि थी वई आहे मुस्लमान उथारे कोन के चवंदा मुंहिंजे बट सानी कोई कोन्हे किन जूं न्याणियूं वरी नौकिरी जो कनि थियूं नौकिरी जो अथनि नी हाणे पीउ भॻो थी पियो आहे जेकर न्याणे खे पढ़ाईंदुसि पघार मुड़ुसु खणंदो मां हेॾा ख़र्च कया ख़र्च केॾे वेंदा किथे ॿाहिरि इहे शिकायतूं मिलियूं असांखे भाइर पंहिंजे भेनरुनि जी शादी नथा करनि छो त हुनखे पघार थी मिले शादी कराईंदो पघार ॿिए पासे वेंदी इन जे करे भेनरुनि खे विहारे वेठा आहिनि तव्हांजी शादी थींदी त पघार ॿिया खणंदा असांखे ईअं आहे या कोन्हे 35 साल 40 साल न्याणी जी उमिरि थी वई आहे मुस्लमान उथारे नथो केतिरनि जाइनि तो वेचारियूं न्याणियूं असांजे मोबाइल जा नंबर हथ करे मैसेज कंदियूं आहिनि साईं जोगी साहब असांजे ॻोठ में अचो पिया असांजे शहर असांजे महले में अचो पिया महिरबानी कजो कुझु असांजे बारे में बि वाइज़ कयो साईं असांजी 35 साल उमिरि थी वई आहे 40 साल उमिरि थी वई आहे असांजा अबू अम्मा असांखे उथारण जे लाइ तयारु न आहिनि साईं तव्हां इन्हनि खे न सम्झाईंदो त केरु सम्झाईंदुनि ही हयादार न्याणियूं पयूं चवनि हिकिड़ी सैयद ज़ादी मूंखे मैसेज कई वॾो ख़तरनाक चई तव्हां मौली बसि वाइज़ करे पैसा वठी हलिया था वञो हक़ नथा चओ हुन सैयद ज़ादी मूंखे चयो मौली जोगी साहब हिन दौर में सिंध में मुल्क में सभ खां वधीक मज़लूम न्याणी आहे त सैयदनि जी चई असांजे सैयदनि वञी शादियूं कयूं किन निर्मल मां किन शेखनि मां किन पठाणनि मां किन कश्मीर मां असांजे मट सां कंहिंखे भाइनी कोन था चवंदा बसि क़ुर सां तव्हांखे पढ़ाए छॾियो आहे पंहिंजो हक़ माफ़ करे छॾियो हज़ारे औरतूं सैयदनि जूं हवेली में वेठियूं आहिनि हुननि वीचारियुनि जा मथा अछा थी विया सभ खां वधीक मज़लूम जेकर असांजे सिंध में आहे त सैयद जी न्याणी मज़लूम ईअं आहे या कोन माने लाड़काणे जे पासे जो हिकिड़ो ॻोठ हुयो मस्जिद मां वाइज़ करे ॿाहिरि निकितासीं 2 क़बरूं क़ुरान में ईसाई मौली कासिम बि ॻाल्हि कई आहे पर मां बि उन ॻोठ में 2 क़बरूं हुयूं मौली साहिब चयो साईं इहा क़बर इन क़बर वारे जूं 2 न्याणियूं हथनि में लठियूं हुन पीउ जे क़बर खे जे लठियूं आहिनि पीउ जे क़बर खे बुजा ॾिनो लतूं पयूं हुननि पीउ जे क़बर खे तलाह कंदो तुंहिंजी क़बर कारी मां चवां माई तव्हांजो पीउ तव्हांजे दुआउनि जो मोहताज चऊं वाक़ई असांजो पीउ हुयो पर वॾो ज़ालिम हुयो असांखे पढ़ाई कोन त मुंहिंजे मट सानी कोई कोन्हे या न्याणियूं ॾींदुसि त वरी मिल्कियत ॾियणी पवंदी पछाड़ी में पाण मरी वियो ॿाहिरि ज़ालुनि जे करे घर मां कढी छॾियो मिल्कियत त पंहिंजी जाइ ते पर खट रखण जेतिरी बि जाइ नथा ॾियनि टुकुर जे लाइ पिनंदियूं थियूं तूं पोइ बाबे जे क़बर खे बुजा न ॾियूंसि त कड़ा कुल पढ़ी दुआ घुरो इहे ॿाहिरि केसि ताईं भेनरुनि खे खाराईंदा जेके ज़ालुनि जे करे पीउ माउ खे था मोचड़ा इहे भेनरुनि खे खाराईंदा ऐं मां तव्हां खां पुछां थो ज़ाल जेको अंगल मुड़ुस सां कंदी सो ॿारनि सां कंदी पीउ सां बि उहो अंगल नथी करे सघे जेको मुड़ुस सां पई करे असां त ॾिठो आहे वेचारियूं मुतलक बेवा औरतूं पीउ ज़िंदा हूंदो आहे पर पोइ बि वेचारियूं हूंदियूं
हुन्न लिबासुल लकुम वअंतुम लिबासुल लहुन्न। कुरान तो फरमा मर्द औरत जो लिबास, औरत मर्द जो लिबास। लिबास को सवा इंसान नंगो आ। औरत केॾी बि नेक हुजे, मुत्तकी परहेज़गार हुजे, 100 में सलात जी पाबंद हुजे, भली हवेल में जिंदगी गुजारे, पखीअ जी बि उन जे जिस्म ते नज़र न पई हुजे, पर कुरान तो फरमा मुड़स खां सवा नंगी था। मर्द केॾो बि नेक हुजे, मुत्तकी परहेज़गार हुजे, पर मर्द बि ज़ाल खां सवा नंगो आ। मर्द औरत जो लिबास, औरत मर्द जो लिबास। निकाह जी इंसान खे बुख लगंदी आहे, मर्द हुजे या औरत हुजे। या बुख में मानी जी ज़रूरत, उन में पानी जी ज़रूरत, उजागो हुजे त निंड जी ज़रूरत। ईअं इंसान मर्द हुजे या औरत हुजे, उनखे निकाह जी बुख लगंदी आहे, उन लगंदी आहे। पीउ जे करे पंहिंजे न्याणीअ जी मानी बंदि करे, इहो ज़ालिम चइबो या न? पीउ जे करे पंहिंजे न्याणीअ जो पाणी बंदि करे, इहो ज़ालिम चइबो या न? पीउ जे करे पंहिंजे न्याणीअ जे मथां लठ खणी करे बीह रहे त तूं निंड न कर, इहो ज़ालिम चइबो या न? अहिड़े नमूने सां जेको पीउ पंहिंजे न्याणीअ खे निकाह जे हक़ खां महरूम थो करे, इन जहिड़ो ज़ालिम बि दुनिया में कोई। निकाह में देर न कयो, जल्दी कयो। मां हेॾा ई वियुसि खानपुर जे हेठां गबोलनि, सरदार रहमतुल्लाह गबोल, वॾो ज़मींदार हुयो। साईं ताज मामू शाह अमरोटी ने वटाए। साईं अब्दुल समद हाले जी रहमतुल्लाह अलैह बि इहा ॻाल्हि बयान कई। ऐं मां पाण उन ॻोठ में वियुसि, पुछा कयमि, चयोसि इहा ॻाल्हि सही। सरदार रहमतुल्लाह गबोल साईं अमरोटी आया, सरदार रहमतुल्लाह गबोल वटि फरमायो कहिड़ो तुंहिंजो अमल आहे जो नबी से ख्वाब में आया? मूंखे फरमायो ताज महमूद अमरोटी सरदार रहमतुल्लाह गबोल खे मां मोहम्मद जा सलाम चई। अमल तुंहिंजो कहिड़ो आहे? चइसि मां हर साल वॾी ख़ैरात कंदो आहियां, इहो मुंहिंजो अमल आहे। साईं फरमायो ख़ैरात त खोड़ ज़मीनदार कनि पिया, अञा ॿियो को तुंहिंजो अमल आहे? चइसि मां मदरसो हलाईंदो आहियां, मदरसो बि उते हुयुसि, साईं हाले जी वारा उते पढ़िया। चंदो चाढ़ी न कंदो आहियां, पंहिंजे ख़र्च ते मदरसो हलाईंदो आहियां, इहो बि मुंहिंजो अमल आहे। साईं फरमायो मदरसा त खोड़ मौलवी हलाइनि पिया, उन्हनि ॾे त नबी साईं जा सलाम न आया, अञा ॿियो को तुंहिंजो अमल आहे? चइसि हा हिकिड़ो अमल आहे, हिकिड़ी न्याणी पुटनि खां वधीक मूंखे प्यारी, उहा न्याणी जवान थी वई, मुंहिंजी घरवारी मुंहिंजे मानी खणी आई, खट ते मानी रखी, चई हाजी साहब न्याणी जवान थी वई थी, पंहिंजे न्याणी जो बंदोबस्तु कर। चइसि मां मानी उते छॾियमि, पंहिंजे पारां पंहिंजे न्याणीअ जो निकाह पढ़ायमि, पोइ मानी खाधमि, इहो बि मुंहिंजो अमल अथव। साईं अमरोटी पेशानी ते चुमी ॾेई करे फरमायसि रहमतुल्लाह गबोल इहो तुंहिंजो अमल हुयो, जंहिंजे करे नबी साईं तोॾे सलाम। हिन दौर में जल्दी शादी करायो, यानी जवान थे 12-13 साल में जल्दी शादी करायो। अञा डॉक्टरानी थी थे, अञा मास्तरानी थी थे, अञा मौलियानी थी थे, अध में रहियल आहे, तालीम पूरी थिए त पोइ तेसि ताईं हुननि जा राब्ता थी वेंदा ॿी जाती। सही तो चवां या ग़लति थो चवां? हीअ मोबाइल लॻी पई आहे ख़तरनाक, टच मोबाइल या त ख़तरनाक। 2000 खां पोइ जेके छोकिरा छोकिरियूं जवान थिया आहिनि उन्हनि वटि जन वटि बि आहे टच मोबाइल हूंदी ऐं पीउ मां जा नाम, ये तव्हांजे मर्ज़ी ते न हलंदा, न पुट न धीअरूं, इन्हनि जे हथ में इहा मोबाइल अची वई नी, टच मोबाइल, पोइ हथु खणो इन्हनि तो मथां सम्झो त इहे असांजे चवण ते लॻंदा, न लॻंदा तव्हांजे चवण ते। 2000 खां पोइ जेके जवान पैदा थिया ख़ुसूसन घर में थी मोबाइल ऐं जल्दी शादी करायो, हुनजा वॾा फ़ाइदा अथव। अलहमदुलिल्लाह असां पंहिंजूं न्याणियूं 12-13 साल में शादियूं करायूं, अॼु हुननि जा बच्चा। असांजा साईं ॿेर वारा उन्हनि पंहिंजूं न्याणियूं पढ़ायूं, स्कूल त पंहिंजी जाते भला मदरसनि में पढ़ायूं,
हल ठीक आहे, तव्हां चओ था त तालीम ज़रूरी आहे त पंहिंजी न्याणी सां पाण गॾु वञो। सम्झो था की न? मदरसे पढ़ायो था त पाण पंहिंजी न्याणी खे वठी वञो, दर ते छॾे अचोसि, वरी उतां खणोसि, पीउ हुजेसि या भाउ हुजेसि। स्कूल कॉलेज हर भर तव्हांखे ज़रूरत पई आहे त पाण छॾे अचोसि, पाण उतां वठी अचोसि। जेकर पाण नथा छॾे त मूंखे टाइम न आहे, पाण वञो रक्शे ते, पाण अकेली वञी, पोइ इन जहिड़ो दयूस माण्हू, बेगरत माण्हू दुनिया में न आहे। इहो जन्नत में त न वेंदो, जन्नत जी बूई बि नसीब न थींदसि, ख़ात्मो ईमान ते न थींदसि। हिकिड़े बुज़ुर्ग जो फर्मान। शेख मोहम्मद इदरीस रहमतुल्लाह अलैह जेको हाणे शहीद थी वियो, इन जी मां तकरीर ॿुधाई। इन चयो ख़बरदार पंहिंजी न्याणीअ खे स्कूल या कॉलेज या मदरसे मोकिलियो था त पाण वठी दर ते, पर हुन खां पुछा कयोसि, पोती न्याणी? हा, चओ था बसि मूंखे टाइम न आहे, पाण वञ। रक्शे वारो तुंहिंजो चाचो आहे, तुंहिंजो मामो आहे, तुंहिंजो वॾो भाउ आहे। रक्षनि वारनि सां भॼी वई, पढ़ियल लिखियल छोकिरियूं रक्षनि वारनि सां भॼी वई। हिते दरिया में असांजो को शागिर्द आहे भाॻो, उहो बि हिननि भाॼो करनि जा निकाह पढ़ाईंदा। शाह मोहम्मद जेको आहे जज जी धी रक्शे वारे सां भॼी दरिया कोरट में निकाह कयो। जज जी धी, वो जज आयो, पीउ खे चई बाबा तूं जो खोड़ भाॼो करनि जा निकाह पढ़ाईंदो। चई मूंखे बुख हुई बाबा, बुख में हर भर ज़रूरी आहे, चल गोश्त खपे। हाणे मूंखे बुख हुई, मां चयोमांसि फार्मी मुर्गी न खाईंदो आहे, पर ॾियो या ॿ टे करे खावां त कुझु साहु पए। बुख में माण्हू चवंदो त ॿाकुरो गोश्त हुजे या फार्मी, बुख में चवंदो लस्सी हुजे, साग हुजे, पली हुजे, बसर हुजे, गुड़ जी दिमी हुजे, मिड़ई मानी खावां। सो ने छोकिरी पंहिंजे पीउ खे चयो त मूंखे बि बुख लॻी, निकाह जी तूं पियो चई त वकील हुजे, को जज हुजे त हुनखे न्याणी ॾियां, बसि बुख में मूंखे रक्शे वारो हथ आहे। दुआ कयो अल्लाह रहम, लापरवाह थी करे न वेहो, एतमाम खे। ये न्याणियूं नबी साईं जी अमानत आहिनि, ये असां वटि अमानत आहिनि, छो त सुभाणे पढ़ाईंदासीं, ये मुड़ुसनि जी सम्झ अमानत, ये मोहम्मद मुस्तफ़ा जी न्याणियूं आहिनि, ॿियनि जी अमानत आहिनि, हिननि जे इज़त जी हिफ़ाज़त कजे। माहौल ई न आहे, ख़तरनाक माहौल। मां तव्हां खां पुछां थो, हिते मस्जिद में पुट न्याणियूं जवान थी वञनि, क़ुरान मजीद मस्जिद में पढ़ी सघनि? क़ुरान मजीद जेका पाक तालीम आहे, भली उस्ताद अब्दुल अलीम पढ़ाए, जवान हुजनि छोकिरा छोकिरियूं, क़ुरान मजीद मस्जिद में पढ़ी सघनि? क़ुरान मजीद जेका पाक तालीम आहे, भली बुज़ुर्ग हुजे, उस्ताद अच्छी ॾाढ़ी वारो हुजे, मस्जिद में मदरसे में क़ुरान मजीद नथा पढ़ी सघनि त पोइ मखलूक तालीम अंग्रेज़ी स्कूल कॉलेज में छोकिरा छोकिरियूं गॾु वेठा हुजनि, मास्टर लेक्चरार उहे सभु गॾु वेठा हुजनि। मां तव्हां खां पुछां थो, इहा तालीम इन नमूने सां हलाल आहे? असां चऊं था असांजूं न्याणियूं डॉक्टर आहिनि, माहौल ई कोन्हे। डॉक्टर आहिनि तूं कंहिं महिल पुछी अथव ज़िंदगी त हुनजी ज़िंदगी गुज़रे की? पघार सुबुह जो सवेल निकिरनि थियूं, 15-15, 20-20, 50-50 यम अस्पताल में कराईंदो, हुनजो हाल अहवाल पुछो अथव त हुननि जी ज़िंदगी कीअं थी? मुड़ुसनि खे टाइम नथी ॾेई सघे, मुड़ुस बदगुमान थी था। वधि में वधि तव्हांखे शौक़ु आहे त भले न्याणियुनि खे खणी दाई, ठीकु आहे। अॻे दायूं हूंदियूं, असां त सभिनीनि खे दाईअ ॼणा साईं, अॻे हूंदियूं डॉक्टर आहिनि, इहे मंडमूं हुयूं दायूं। हज़रत उमर फारूक राति जो चौकी पियो ॾे, चौकी ॾींदे ॾींदे ॾिठई त हिकिड़ो ॿाराड़ी जो बद्दू घर खां ॿाहिरि वेठो आहे परेशान। हज़रत उमर फरमादा ख़ैर त आहे, परेशान आहे? चई साईं न पैसो न पाई, न दवा न दाई,
घर वारी खे वज़ा हमल जी तकलीफ़ है, ॿार जा सूर आहिनि। हज़रत उमर फरमायो घबरा न, असां इंतज़ाम कयूं था। रात जे वक़्त में पंहिंजे घर आयो, पंहिंजी घरवारी उम्मे कलसूम खे चयो, ओ उम्मे कलसूम शहज़ादी जल्दी कर, कुछ लट्टा कपड़ा खण, कुछ सामान सड़ो खण। अॼु का ग़रीब औरत जो अली दाए पो कर रब राज़ी थी पवंदी। 22 लख मुरबा मेल जे हुक्मरान जी घरवारी रात जे वक़्त में बहराड़ी जो हिकिड़ो गरीब मिस्कीन उन जे घरवारी जे दाए पे जे ला घर वई आहे। हज़रत उमर ॿार उन बदू सां वेठो आहे, पुछा थो करे इसॾे हवाल उमर जी हुकूमत कीअं आहे? चईं उमर उमर आहे, 22 लख मुरबा मेल जो हुक्मरान आहे, 25 लख मुरबा मैल ते उन जे दुरे जो रोब आहे। रात जो ग़रीबनि मिस्कीननि खे ॻोल्हींदो आहे ख़िदमत जे लाइ। अॼु राति अलाए छा थियो आहे जो उमर न आयो आहे, तूं आयो ई, न त उमर त असां जहिड़नि मजबूरनि ऐं लाचारनि खे ॻोल्हींदो आहे। इहे कचहरी पियो करे त घरों आवाज़ आयो, बुशरा लक या अमीर अल मोमिनीन फ़इन्न लिअख़ीक वलदा। अमीरुल मोमिनीन पंहिंजे भाउ खे मुबारक जो हुन जे घर में बचड़ो पैदा थियो आहे। उन बदू जे लफ़्ज़ ॿुधा, चई अंत अमीरुल मोमिनीन, तूं अमीरुल मोमिनीन आहे? हज़रत उमर फरमाया मां अमीरुल मोमिनीन आहियां, सय्यदुल क़ौम ख़ादिम, मां नबी साईं जी उम्मत जो नौकर आहियां। दुआ कर मन तुंहिंजे ख़िदमत जे करे मूंखों बि रब राज़ी थिए, मुंहिंजे घर वारे खां बि रब राज़ी। इहो दाए पोइ सेखारियो न्याणियुनि खे, दायूं थियनि, सवाब बि थींदो। सही तो चवां ग़लति थो चवां? उते छा आहे, अस्पताल में बि ईअं, सरकारी अस्पताल में त तव्हां वेंदव भली पंहिंजे रस्ते सां ॿाहिरि ईंदो, चवंदा न बाबा भाई मरी वेंदी, 30,000 रुपया हिते जमा करायो ऑपरेशन जा, दवा ते खां हला 40,000, माना घटि में घटि 1,70,000। जेके 2 करोड़ ॾेई करे डिग्री वठी अचे कंडियारो में अस्पताल खोली अथनि, इहे तव्हांजी ख़िदमत कंदी? इहे खलल आहिनि। मौलाना चांडियो साहब त चवंदो हो त न वठी वञो डॉक्टरनि, साईं मरी वेंदियूं, मायूं मरी वेंदियूं। चांडियो साहब चवंदो त इहा त शहादत अथनि, मायुनि खे बि शहादत कहिड़ी मिलंदी? बंदूक खणी इंडिया वेंदियूं या अमेरिका सां विढ़ंदियूं, मायुनि जी शहादत इहा आहे न। ॿार ॼणण जे वक़्त में या हमल जे दौरान औरत जेकॾहिं फौत थी वई, क़यामत जे ॾींहुं हक़ीक़ी शहीदनि जे क़तार में बीठी खोड़ डॉक्टरनि। पोइ असांजो दोस्त हिकिड़ो पंहिंजी घरवारी खे वठी वियो डॉक्टरनि खे, हुनजो ऑपरेशन थींदो हैदराबाद, 40,000 45,000 जमा करा, ॿिया दवा दरबल तंहिंखां अलावा थेलियूं तंहिंखां अलावा। हुन चयो मां 40,000 तोखे ॾियां थो, बसि महिरबानी करे हिनजो ऑपरेशन न कर, नॉर्मल। ठीकु आहे, 40,000 हुनखे ॾिनई, हुनजो नॉर्मल, माना पैसो आहे नी मक़सदु। तव्हां हिननि डॉक्टरनि खे जो तव्हांखे पैसा इहे ॾियूं था 30-35,000, हिनजो ऑपरेशन न के ॾिसो त तव्हांखां वठनि थियूं, नॉर्मल ॿार अचे थो या कोन? बहरहाल ॻाल्हियूं त घणियूं आहिनि, दुआ कयो अल्लाह ताला अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। घर में जेतिरो थी सघे पर्दे वारो माहौल बनायो, कोशिशि कयो पाण कंहिंजे घर न वञो। हिन वक़्तु उहो दौरु न आहे, ख़ाली सौट हुजे, मासात हुजे, मारोट हुजे, पुफाट हुजे, को कमकार हुजे त दर ते बीही करे हुन खां पुछा कयो। हर को न्याणियुनि वारो आहे, उहो दौरु वियो हलियो। हाणे मुहबत हिन में अथव जो कंहिंजे घर न। ही जेके बि ॾिसो था नी, इहे असांजे ॿाहिराड़ियुनि में जेड़ा किरोद बन, इहो सभु इन बेपर्दगी में थी। मायूं ने भाॻियूं कमु को कोन अथनि, कॾहिं महिल कंहिंजे घर में वेठियूं आहिनि उते पंहिंजियूं फिटाइनि, कॾहिं महिल कंहिंजे घर में वेठियूं आहिनि उते पंहिंजियूं मर्दनि खे फिटाइनि, किथे मायुनि खे मुड़ुसनि जे ख़िलाफ़, किथे मुड़ुसनि खे मायुनि जे ख़िलाफ़। तव्हांजे के त मुंहिंजे नबी फरमाया लैसा मिन्ना मन ख़ब्बब इमरातन अला ज़ौजिहा। नबी से फरमाया जेको माईअ खे मुड़ुस जे ख़िलाफ़, मुड़ुस खे माई जे ख़िलाफ़ उभारे थो, मुंहिंजे नबी फरमायो असांजी उम्मत वजम न आहे। बाबा मायुनि ते डंडो खणंदो, पंहिंजे घर वेठी हूंदियूं, न कंहिंजी ॿुधनि, न हिननि जी केरु ॿुधे। ॿुधायो जहिड़ा थींदा
सब जगह ये भाई सदो भी वक्त वारियूं कराइनि ई भाइर जेके जुदा थी विया हिक ॿिए खां उन में बि वॾो किरदारु इन्हनि भाॼाइनि जो आहे या न भली सर्वे कयो पंज भाइर जेके गॾु हिक चुल्हि ते वेठा हूंदासीं अॼु कंहिंखे कंहिंजो मोह कोन हो ठीकु आहे बसि हर को पंहिंजे घर ख़ुशि हुजे पंहिंजे घर अलैकुम अनफुसकुम पंहिंजो फ़िक्र कयो पंहिंजे घर खे लाज़िम करे वठो हिन दौर अहिड़ो आहे जो पंहिंजे घर खे लाज़िम करे वठो कमकार थी वञे केॾे वञूं था कराची हैदराबाद त जल्दी घर वापसि मोटो हाणे असां जेको आहे न मां किथे बि वाइदो हूंदो हिकु ॿारहं थींदा वरी घर मोटो साईं ॿेर वारा फरमाईंदा पंहिंजी न्याणी हुनखे ॾियो जेको नमाज़ पढ़े अक़ीदो सही हुजे ऐं राति जो घर जल्दी मोटे माना जंहिंखे पंहिंजे बच्चनि जो फ़िक्र आहे इहो मुड़ुसु माण्हू आहे जेको ॿार 1 बजे ताईं घर खां ॿाहिरि मोबाइल ते ॻाल्हाए थो इन जहिड़ो भॻड़ो भाॻियो आहे पहिरें नंबर हिकु थी वियो आहे कंडियारे होटल ते बाईपास ते कढ़ायूं पियो थो खाए माना घर जो फ़िक्र ई न आहे इहो भाड़ी चइबो मुड़ुसु माण्हू उहो आहे जो कमकार पूरो थी वञे त यकदमि पंहिंजे घर मोटे पंहिंजे बच्चनि जो न्याणी जो फ़िक्र हुजे भली ग़रीब हुजे मिसकीन हुजे इनखे न्याणी ॾेई छॾियो इनशा इहो मुड़ुसु माण्हू आहे हिते तव्हांजी इज़त महफ़ूज़ अल्लाह से दुआ आहे अल्लाह ताला जी नसीहत में अमल